अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हवेली में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों पीर सुराब पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त पीर अमजद मुड़े ई नथो, खुलम खुला मूंसां दुश्मनी करे वेठो आहे। जेकॾहिं आई न मूंखे झिझकी, मां इन खे ज़िंदा न छॾींदुसि ऐं मां इन खे हवेली में भी मारे ईंदुसि। ऐं हाशिम चवंदो त तूं पीर अमजद खे कुझु बि करे न सघंदे, छो जो पीर अमजद गादी जो नशो आहे, गादी जो नशो। न त पीर अमजद जी असांजे अॻियां औकात छा आहे। ऐं ॿिए पासे हीर गोरी खे चवंदो त तूं पीर अमजद जे करे हिते आई आहीं। गोरी चवंदो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां हिते मजबूरी जे करे आया आहियूं, हालातूं अहिड़ा हुया। ऐं हीर चवंदो त अव्हां जूं त ईदूं आहिनि, ईदूं जो तव्हां हींअर ख़ुशि लॻा पिया आहियो। मूंखे भला कहिड़े ॾुरनि जी सज़ा मिली रही आहे। ऐं गौरी चवंदो त मूंखे ख़बर न आहे त तूं हिन हवेली सां छो थो नफ़रत करीं। हीर चवंदो त हिन हवेली में सभु कुझु आहे, सिर्फ़ु इज़त न आहे। ऐं ॿिए पासे शुमेला पीर अमजद खे चवंदो त हिते पीर जी औरत सां इंसाफ़ नथो थी सघे ऐं आम औरत सां इंसाफ़ कीअं कई वेंदी, उन सां त तव्हां ज़ुल्म कंदा हूंदव। पीर अमजद चवंदो त माठ कर, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। शुमेला तूं हद खां वधंदी थी वञी, तुंहिंजो भलो इन में आहे त तूं पंहिंजी हद में रह। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।